नाज़रीन खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। तव्हां सां इहा ख़बर शेयर कंदा हलूं त एहतसाब अदालत में तोशा खाना रेफरेंस जी ॿुधणी थी आहे, जंहिं दौरान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी यूसुफ रज़ा गीलानी समेत 4 ॼणनि ते फर्द जुर्म लागू कयो वियो आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा गीलानी फर्द जुर्म लागू थियण खां पोइ ॾोह क़बूलण खां इनकार कयो आहे। अदालत अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे इश्तिहारी करार ॾींदे नवाज़ शरीफ़ जा दाइमी गिरफ़्तारी वारंट बि जारी करे छॾिया आहिनि। अदालत ॿुधणी दौरान नवाज़ शरीफ़ जी मिल्कियत जा 7 ॾींहनि अंदरि तफ़सील बि तलब कंदे ॿुधणी 24 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी आहे। नाज़रीन हिकु ॿी इहा ख़बर शेयर कंदा हलूं त एहतसाब अदालत में तोशा खाना रेफरेंस जी ॿुधणी थी आहे, जंहिं दौरान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी यूसुफ रज़ा गीलानी समेत 4 ॼणनि ते फर्द जुर्म लागू कयो वियो आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा गीलानी फर्द जुर्म लागू थियण खां पोइ ॾोह क़बूलण खां इनकार कयो आहे। अदालत अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे इश्तिहारी करार ॾींदे नवाज़ शरीफ़ जा दाइमी गिरफ़्तारी वारंट बि जारी करे छॾिया आहिनि। अदालत ॿुधणी दौरान नवाज़ शरीफ़ जी मिल्कियत जा 7 ॾींहनि अंदरि तफ़सील बि तलब कंदे ॿुधणी 24 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी आहे।